मेरा माल माले गनीमत बन गया। जो भी जहां से आए, जिस जनरल की मर्जी हो, मेरे मुल्क पर, मेरी दरिया पर, मेरी आबादी पर, मेरे बच्चों के रिस्क पर कब्जा कर दे, बांट दे, सखावत कर दे। क्लीन शेव दहशतगर्द, अड़िन वाला दहशतगर्द, गैर जड़िन वाला पिछड़ वाला दहशतगर्द, ये सब कातल जला दे इंसान जात का दुश्मन है। असां जदोजहद जो झंडो पठ ते फिटो करे दुश्मन जे अॻियां घोड़ा घुराए आण नमंडिया आहे। असांजूं गर्दनूं ऊचियूं आहिनि, असांजा हौसला बुलंद आहिनि। सिंध सदियनि खां आलमनि, स्कॉलरनि, मुफ़क्रनि ऐं ॾाहनि माण्हुनि जो देश पे रही आहे। हिन वतन में अनेक अहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि जिन पंहिंजे फ़िक्र, ॾांव ऐं ॾात वसीले तारीख़ खे हमेशह नवां रुख ऐं नवां लाड़ा ॾिना आहिनि। हूअं बि तारीख़ में कंहिं फ़र्द जो किरदारु त हमेशह अहम रहियो आहे। मुहक़क़नि मूजिबि तारीख़ जेतोणीकि मारूज़ी हालतनि जे आधार ते अॻिते वधे थी, पर उन तारीख़ जी रफ़्तार खे लगाम ॾियण में बहरहाल पंहिंजे पंहिंजे वक़्त जे ॾाहनि, आलमनि, अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि, अॻवाननि, फ़ैलसोफ़नि ऐं सूरमनि जे किरदार खे कंहिं बि तौरु नज़रअंदाज़ नथो करे सघे। इहो बि सच आहे त मारूज़ी हालतूं ग़ैर मामूली फ़र्द पैदा कनि थियूं ऐं मोट में उहे ई फ़र्द तारीख़ जे धाराउनि खे तब्दील बि करे छॾीनि था। सिंध जे सुजाण शाइर शेख हयात शायदि अहिड़नि माण्हुनि लाइ ही सिटूं ख़लकियूं हुयूं त के माण्हू तारीख़ थियनि था घायल धरती जे सीने जी अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। सिंध धरती ते जन्म वठंदड़ रसूल बख्श पली जो बि सिंध जे तारीख़ जो हिकु अहिड़ो यगानू किरदारु आहे जंहिं रुगो पंहिंजे हमअसर दौर ते पंहिंजी ॾाहप, इल्मु, फ़न, अमल ऐं मुसलसल जदोजहद सां ग़ैर मामूली असर विधा आहिनि, पर पाण बि ॼण त हिकु तारीख़ बणिजी चुको आहे। रसूल बख्श पली जेके वेझे खां ॾिसंदड़ माण्हू या दावा कनि था त हिन शख़्स जी ज़िंदगी जा अनेक रंग ऐं रूप आहिनि, पर उन्हनि समूरनि रंगनि जो रूह हिकु ई आहे, इनकलाब। इहो इनकलाब रुगो सिंध जे पोरियत अवाम लाइ ई न, पर समूरी इंसान ज़ात लाइ, समूरी धरती लाइ ऐं दुनिया जे समूरे पोरियत मज़लूम अवाम ऐं मज़लूम क़ौमनि लाइ बि। रसूल बख्श पली जी पैदाश 1930 ईस्वी में जुंग शाही भरिसां हिकु ॻोठ मुंगर पलीजो में थी। उन इब्तिदाई तालीम हिकु मकतब में वरिती। अख खोलण खां मींदे मियाँ जी जे मकतब में पढ़ण ताईं रसूल बख्श पलीजे जी ज़िंदगी जा हालात बि ॾाढा अजीब रहिया। रसूल बख्श पलीजे मियाँ जी जे मकतब में बुनियादी तालीम जा 3 दर्जा पास कया। उनखां पोइ हू ठटे में पढ़ण लाइ वियो। रसूल बख्श पली जो ॿुधाए थो त हुन तालीम पिराइण नथे चाही, पर संदसि ॾाॾे जो इहो शौक़ु हो त हू तालीम ज़रूरु हासिलु करे। उन दौर में रसूल बख्श पली जे हिकु ॿार जी हैसियत में कहिड़ा खेटा ऐं अरॾायूं कयूं, से किसा खेसि अञा बि चिटी रीत यादि आहिनि। असांजो मियाँ जी जेको हूंदो हो उहो पेरी हो। पेरी माना पेर खणी ॼाणंदो हो, दराड़ो पर पेर खणी ॼाणंदो हो। तंहिं करे आउं जॾहिं वञी खणी भॼी वेंदी लिकी रहंदो हुउसि मेलनि ते, त हीउ पेर खणी आउं लुको पियो हूंदो हुउसि खॾ में,
हीअ अची मुंहिंजे ॿारनि में ॼणींदो नथा कनि पोइ नंढड़ा बाठा हूंदा उन्हनि सां ख़िदमत चाकरी असांजी करे पोइ स्कूल पहुचंदो जुमे जे ॾींहुं अची वञी ॻोठनि मां पिनंदा हुआसीं ख़मीस ख़ैरात सांझे जुमे जी राति उहो वठी हाणे मैजित खे ॾींदा हुआसीं ऐं मैजित जो तमामु सुठो माण्हू हो पढ़ाईंदो हो ॿियो हूंदो हो ऐं छोकिरा सभु सुठियूं ऐं सुहिणियूं छोकिरियूं ऐं छोकिरा गॾु पढ़ंदा हुआ सभु नंढड़ा हुआ उहे विराए खणंदा हुआ हीअ छोकिरी मुंहिंजी आहे हिन सां तूं न ॻाल्हाइजांइ हीअ मुंहिंजे छोकिरियुनि खे ख़बर ई कान हूंदी हुई हू पंहिंजी प्रॉपर्टी विराए छॾींदा हुआ इहो मसइलो थींदो तकलीफ़ूं हुयूं पर मज़ेदार बि हुआ मज़ेदार ॻाल्हियूं हुयूं पोइ अॻिते तालीम पंहिंजी कीअं रही ठटे में रहियसि उते मुंहिंजो शर्त हो बाबा साहिब मूंखे म्या जी जिते वञा थो स्कूल में हमेशह वटि मुंहिंजो हो जिते वञा थो उते मूंखे ख़र्ची ॾींदो उहो मास्तर त आउं पढ़ंदुसि न त कोन पढ़ंदुसि नंढो जॾहिं हुउसि त इन खां बि म्या जी स्कूल खां अॻु में बि आउं मस्जिद में पढ़ंदो हुउसि मुंहिंजो ॾाढो मूंखे वठी हलियो हो मुंहिंजो आउं पढ़णु नथो चाहियां मूंखे पढ़णु न खपे ॾाढो मूंखे भाईंदो हो आउं छो पढ़ां चवंदो तोखे इलाही फ़ाइदा थींदा मूंखे कहिड़ो थींदो चई पढ़े वांगुरु तूं तपेदार थींदे मां चयो कॾहिं मूंखे ऑर्डर मिलंदो चई जल्दी मिलंदो पोइ तपेदार थी मूंखे छा मिलंदो चई गिदरा मिलंदा अंब मिलंदा इलाही सुठियूं शयूं ठीकु आहे पोइ 15 ॾींहंनि खां पोइ मूं इनकार करे छॾियो चई छो मुंहिंजे 15 ॾींहं थी विया अञा ऑर्डर ई कोन आयो आहे गिदरा बि कोन आया आहिनि पोइ मुंहिंजो ॾाढो घोड़े ते चाढ़ियो उन्हनि ॾींहंनि में बसूं कोन हुयूं घोड़ा हुआ घोड़े ते चाढ़े ठटे वठी वियो 12 मैल मुख़्ता करे चई त मुंहिंजो पोटो 15 ॾींहं सॼा सारा पढ़ियो आहे अञा तपेदारी जो ऑर्डर कोन आयो आहे ॻाल्हि ख़ैर त आहे पोइ न चयोसीं इहे हूंदा हुआ मुंहिंजा मामला ठटे में मूं चयो त पैसा मूंखे ख़र्ची ॾिनो थो मास्तर बाबा हुनखे ख़र्ची ॾेई वेंदो हो कॾहिं कोन ॾींदो हो ईअं पढ़ंदा पिया हुआसीं ऐं पोइ वरी सिंध उते ठटे में ई गवर्नमेंट हाई स्कूल हो तंहिंमें पढ़ियासीं उते सीरियस पढ़ाई हुई हिंदू मास्तर हुआ मुस्लमान मास्तर हुआ मार बाक़ाइदी सां मिलंदी हुई मसइलन तव्हां टीचर आहियो तव्हां हिनखे चवंदो त हिनखे खणो वरी उहो मूंखे मथे खणी झलींदो पोइ तव्हांखे बठाणंदा हिन मार जो बि हिकिड़ो प्रोटोकॉल हो उहो हूंदो हो पर पढ़ाई ते तमामु घणो ध्यानु हो अंग्रेज़ी ख़ासि करे लेकिन अंग्रेज़ी में शौक़ु हो सभिनी मुक़ाबिलो त केरु अंग्रेज़ी में ज़ोर आहे अंग्रेज़ी असां उतां ठटे हाई स्कूल मां सिखियासीं रसूल बख्श पलीजे जी जॾहिं ठटे में तालीम मुकमल थी त खेसि सिंध मदरसे में पढ़ण लाइ मोकिलियो वियो पर हू स्कॉलरशिप जो इम्तिहान पास करे न सघियो संदसि अमड़ खेसि पढ़ण लाइ टंडे बाग़े ते मोकिलियो पर हुन पढ़ण लाइ टंडे बाग़े वञण बदिरां सिंध मदरसे जो रुख़ कयो ऐं उते संदसि मुलाक़ात सिंध जे आलम ऐं फाज़ुल उस्ताद डॉक्टर अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे सां थी जंहिं रुगो रसूल बख्श पलीजे खे मदरसे में पढ़ण लाइ दाख़िला ॾिनी पर खेसि कपिड़नि जी तयारी लाइ बि कुझु ॾोकड़ ॾिना पर तव्हांजा उस्ताद कहिड़ी तबियत जा हुआ भाईंदा हुआ उन्हनि जो ख़्यालु हूंदो त ॿारु पढ़े या अञा ॿी कंहिं तबियत जा माण्हू हुआ उस्ताद सभु था चवनि त असांजा उस्ताद सुठा हुआ पर उस्ताद घणो करे 70% 80% निकम उस्ताद त हुई कोन मूंखे सुझे ई कोन को निकम हुजे उन दौर में हा नॉट एट ऑल पर तमामु घणो सीरियस हुआ तालीम जे बारे में यानी मुंहिंजी तइब हिकिड़ो ॿारु ग़ैर हाज़िर रहे त महिलनि जा महिल पंधु करे पेर खणी हुनखे जॾहिं पकिड़े वठी वेंदो हिकिड़े भेरे इम्तिहान थियो जुंगशाई में उते हिंदू घणो करे नौकिरियुनि में सभु हिंदू हूंदा हुआ मुस्लमान थोरा हूंदा हुआ त उन हिंदू साहिबु आयो इम्तिहान वरितईं मूं हुनखे चङे अहिड़ा जवाब ॾिना मुंहिंजो हेडमास्टर स्कूल जो हुन शाह साहिब जो नानू या इन क़िस्म जो माइट हो वेझो सजाद अली शाह जो उन मूंखे कुल्हे ते खणी
चइनी क्लासनि में घुमायो ऐं सभिनी खे ऐलान करे चई हीउ छोकिरो लीडर थींदो। उन्हनि ॾींहंनि में तसवर लीडर जो वॾो हो। गांधी बि हो, जना हो, नौकिरियूं इहे मुख़्तियारियूं एतिरी अहमियत कान इहे मुस्लमान वॾनि उहिदनि वारा वाई कोन जो उनजो मिसाल ॾिजी तंहिं करे चई लीडर थींदो। उनखे एॾी ख़ुशी थी, एॾो अथाह थियो, कुल्हे ते खणी बि घुमाई। ईअं को शागिर्दु सुठो कमु कंदो त हैरान थी वेंदा। पढ़ाई ते तमामु घणो ध्यानु हो, तमामु मजीदी आस पास मां ख़ैरात वठी माण्हुनि खे फाइनलूं पास कराईंदो हो। हीउ जो मौजो आहे सिंध बची वई आहे उहो मास्तरनि जे करे थियो आहे। चंद माण्हू ॿिया पर मास्तर डॉक्टर दाऊद पोटो ॿिया सॼे जहान जा जेके मास्तर हुआ सिंधी तिन ज़िंदगी मौत जो मसइलो करे सिंध में जेके हाणे जा हालत उरूज हींअर त ख़ैर आसमान जे बुलंदियुनि ते आहे। अॻे फ़क़ति अणपढ़ियल हुई, हाणे अणपढ़ी आहे त करोड़नि रुपया ॾेई ख़र्च करे तव्हांखे डिग्री ॾींदा त जीअं तव्हां जाहिल रहो। तव्हांखे जे डिग्री न मिलंदी तव्हां ईअं कुझु न कुझु पढ़ंदव। जेके पढ़ण खां रोकण लाइ तव्हांखे डिग्री बि ॾिबी, नौकिरी बि ॾिबी, किथे ग़र्क़ थी वञो पढ़ो न। हाणे पढ़ाई हुई शऊर जे लाइ, तव्हांजो चवण जो मतिलबु इहो आहे। शऊर बि न, नौकिरी बि, इज़त बि, इक़्तिसादी ताक़त बि, मुक़ाबिलो लॻो पियो असांजा भाउर हूंदा हिंदू तिन सां मुक़ाबिलो बि, शान मान बि, वॾी इज़त हुई साईं। असांजो ॻोठ जो माण्हू सोचियो त आउं मैट्रिक फेल आहियां। मैट्रिक फेल बि डिग्री हुई, का चर्चा जी ॻाल्हि न हुई त मैट्रिक जो इम्तिहान ॾिनई आहे, मैट्रिक फेल हो। सिंध मदरसे में तालीम दौरान जिते ॿियनि अनेक उस्तादनि रसूल बख्श पलीजे जी इल्मी तरबियत कई, उते ई सिंध जो महादानश्वर मोहम्मद इब्राहिम जोयो बि उन वक़्तु सिंध मदरसे में उस्ताद मुक़ररु थियल हो। मोहम्मद इब्राहिम जोयो रसूल बख्श पलीजे जो उस्ताद बि आहे। खेसि वधीक ॼाण हूंदी त हिन अरडे नींगर जी तालीम ऐं तरबियत कीअं थी हुई। सो इन करे ईअं आहे जो हू आज़ादु मुल्क आहे, असीं ग़ुलाम आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं हुन कयूं। पोइ ग़ुलामनि जो जा ग़ुलाम क़ौम जा जेके घर हूंदा आहिनि से एतिरा सुठा कोन हूंदा आहिनि ऐं उन लाइ वॾे में वॾी सबबु जेको आहे सो ग़ुलामीअ जो मसइलो इहो आहे। पोइ उन में हिकिड़ो जुमिलो हुन लिखियो हो, हिकिड़ो जुमिलो लिखियो हुअईं त दी liberty and freedom is built on the blood of the tyrants. Liberty and freedom is watered with the blood of the tyrants. Tyrants. Tyrant माना अंग्रेज हुआ उन ज़माने में, असीं ग़ुलाम उन्हनि जो हासूं। त इन ॻाल्हि जो मूंखे तमामु घणो मुतासिर कयो। जंग जी साइंस आहे कि क़ौमनि खे कंगड़ो कीअं बनाइजे, अनपढ़ कीअं बनाइजे, बेवकूफ़ कीअं बनाइजे, मूंग मटर कीअं बनाइजे, बुखियो कीअं बनाइजे, बताल कीअं बनाइजे, सोंतमा कीअं कढिजे, इहा साइंस आहे। इन ते वॾा प्रोफेसर लेक्चर ॾियनि था, किताब लिखियल आहे। माण्हुनि जो मग़ज़ ख़राब कीअं कजे, छो त उन्हनि जी ज़मीननि खे कढो था। अमेरिका खे सिंध जी ज़मीन ते कढो था। रसूल बख्श पलीजो अॼु नंढे खंड में सियासतदान जी हैसियत सां ॼातो ऐं सुञातो वञे थो। हू ॿुधाए थो त सियासत जो ॾांहुं खेसि नंढपुर में बि ईंदो हो। हू जॾहिं कराची जे मंघे पीर वारे इलाइक़े में वियो हो तॾहिं खेसि माउ जॾहिं ख़र्ची ॾियण खां इनकार करे छॾियो हो त पोइ हुन ख़र्ची जे उसूल लाइ छा कयो। अचो त इहा कहाणी संदसि ज़बानी ॿुधो। आउं पंहिंजे ॾाॾे जो प्यारो हुउसि, ॿियो आउं घर जो शागिर्दु होशियारु सम्झो वेंदो हुउसि। अम्मा ऐं असीं गॾु हूंदा हुआसीं, तॾहिं असांजी अम्मा जी जंग हलंदी रहंदी हुई। ॿिया ॿार बि हुआ पर गोड़ फसाद वारो आउं हुउसि। अम्मा खां मूं ख़र्ची घुरी कोन ॾिनई, मंगे पीर में हुआसीं। बाबा त पधारो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदो रहंदो, ट्रांसफर थींदो। मंगे पीर ते ख़र्ची घुराई मूंखां त मूं चयोमांसि कोन ॾिनई, चए एतिरी न, हेतिरी थोरी। हाणे मूंखे अघ खर यादि न आहिनि। मुंहिंजो हुन रोड ते वञी त सुम्ही पवां, भले मूं ते गाॾी चढ़ी वञनि, चए भले चढ़ी वञनि। ऐं वाक़ई सुम्ही पियुसि, ॾकियुसि पियो। मूं सम्झी हाणे थी गाॾी चढ़े, पर हाणे अम्मा जी अॻियां कमज़ोरी कीअं ज़ाहिर करियां।
शेर ते सुतो पियो हुउसि, गाॾियूं आयूं, पोइ बीठियूं, मूंखां पुछूं, अमां बीठे ॾिठो, पुछूं छा ॻाल्हि आहे, मूं चयो अमां नथी ॾे, ख़र्ची नथी ॾे, घणी नथी ॾे, शायदि आनो कंदो, जेको 80 तोखे ॾियो त पोइ ॾिसंदे, हा, उन आने खे छा कजे, मूं चयो हू परियां आहिनि, तूं त उहो वठंदुसि, पोइ हुनखे आनो ॾिनो, वरी मूं तूं त वरिता, पोइ हुतां अमां खे ॾेखारनि, अमां जी माड़ी हुई, सफ़ेदार जी माड़ी हूंदी हुई, परियां ॾेखारनि, चए तूं त वरिता आहिनि। असांजी बराबरीअ बुनियाद ते लड़ाई हूंदी हुई। रसूल बख्श पली जो हिन वक़्तु हिकु वॾो कानून दान आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ताईं मुख़्तलिफ़ केसनि में संदसि दलीलनि जा पड़ाड़ा ॿुधिजी सघंदा आहिनि, पर नंढपण वारो रसूल बख्श पली जो चोरनि खे पंहिंजो आइडियल सम्झंदो हो। असां वटि माल जी चोरी थींदी हुई, असीं शरीफ़ माण्हू सम्झ वेंदासीं, चङो राज जंहिंखे चइजे। मसलन असां लाइ इहो ऐब हो त पली जन लाइ चइजे त हिननि फ़रियाद को कंहिं ते कयो, फ़रियाद ऐब हुई, खून थी वियो त फ़रियाद न। ॿिया राज अची चोरियूं ॿोरियूं करे वञनि त राजूणी करे, ॻोठाणी करे, उन ते ॾोह ॾंड विझी या चैंप करे भरे थाणे ते कॾहिं वॾी फ़ख्र सां चइबो, बाबा असां कॾहिं थाणे ॾिठो बि कोन्हे, बसि कोन्हे। त माण्हू अचो असांखे ॻऊं चोरायो, फरलांग पन ते झलियो, चवंदा पैसा ॾे त ॾियूं। पोइ असांजे ॻोठ मां 2 माण्हू हूंदा हुआ जेके इहो कमु कंदा हुआ। ॻऊं जंहिंजी चोरी हू करे ईंदा हुआ, तंहिंखां पैसा वठी हुनखे ॾेई ऐं ॻऊं चोराईंदा हुआ। हुनखे वरी असरु हो, 2 माण्हू माल वराइण वारा हुनखे चइबो हो। माण्हू छा छा कॾहिं असांजी चोरियूं करे वेंदा हुआ, नंढियूं नंढियूं, असां फ़रियाद बराद कोन कंदा हुआसीं। तंहिं करे मूं नंढे हूंदे किताब पढ़िया, मोहम्मद बिन क़ासिम जो किताब मिलियो मूंखे, ॿिया किताब पढ़ियमि। मुंहिंजे नंढे हूंदे जी ज़िंदगी लिखण लाइ हेॾा किताब खपनि, ऐं तव्हां मिंट कॾहिं ॿुधाए नथो थो। त असीं राति जो वेठा हूंदासीं त मथां चोर अचे चोरी करे वञे, अमां जो वेठा हूंदा हुआसीं, अमां खे आउं किताब पढ़ी ॿुधाईंदो हुउसि, मोहम्मद बिन क़ासिम। अमां अनपढ़ियल हुई, अमां खे जेकॾहिं स्टाइल सां किताब न पढ़ी ॿुधाइबो हो त वरी नासरे ॾियणु शुरू कंदी हुई, यानी दिलचस्पी कान वठंदी हुई। तंहिं करे मूंखे जोश सां पढ़णो हूंदो हो। तूं केरु आहीं? ख़ालिद बिन वलीद। हा, अमां चयो ख़ालिद बिन वलीद हिते कीअं अची निकितो? अची निकितो। जंग इहे स्टाइल सां, ड्रामाई अंदाज़ सां पढ़िबो हो, सम्झनि। पोइ चोर बोर कॾहिं कॾहिं ईंदा हुआ, कॾहिं कोन ईंदा हुआ। बहरहाल मसइलो इहो थियो त दुनिया में अहम तरीन, हिन दुनिया में मखलूक में को अहम माण्हू आहे, आइडियल को आहे, जीअं हुन चयो त लीडर आहे, तीअं लीडर आइडियल आहे चोर। असांजे अॿनि ॾाॾनि मां कोई चोर कोन थियो, शरीफ़ माण्हू आहे न। तंहिं करे मूं चयो आउं चोर थियुसि। ऐं शिकारपुर जा किताब निकिरंदा हुआ, जासूसी जा किताब, उहे पढ़ंदो हुउसि। शर्लॉक होम्स, वाटसन, अजीब ॻाल्हियूं कंहिं ॿुधियूं कोन हुई। शरीफ़ माण्हू आहे, थाणे ते वञण बि ऐब हुउसि, उहे छा पढ़िया हूंदा। तंहिं करे आउं जासूसी बि करणु सिखयुसि, चोरी करणु सिखयुसि। आउं मोतबर क़िस्म जो चोर थियुसि ॻोठ में, माना माण्हू ॻोल्हींदा हुआ। शर्त रखिबो त हिन घर मां सुभाणे तूं घिड़ी हिन दुनिया मां अंदरि वञी फलाणी शइ खणी सघंदो, तूं खणंदे तूं खणंदे तूं खणंदे केरु खणंदो? इहो खणे हली। मोटर साइकिल चोरी करे सघे थी। पोइ वियासीं, मोटर साइकिल खईसीं, सॼो ॾींहुं लॻायोसीं, पूरी ऑपरेशन हुई जीअं किताबनि में लिखियो। ऐं किताबनि ते घणो लॻंदो, जीअं किताब में लिखियलु आहे। किताब चवंदा ऑपरेशन लाइ तयारी खपे। मोटर साइकिल चोरीसीं, खणी वियासीं, उन हिकु गाॾी उन चढ़ी चढ़ण जी कोशिशि कई त किरी पई। असां सम्झो साइकिल वांगुरु हूंदी, तेसीं असां कपिड़ा भॼी छिॼी टपड़ थी बुछड़ा हाल करे मोटर साइकिल निकिती ॿी हलाइणी कंहिंखे बि न अचे। ऐं पोइ सुबुह जो पेर खणी असांजे घर ईंदा, माइट ॾींदा मोचड़ा त तव्हां चोरी करणु विया हुआ। त पोइ वरी महिलनि तां खणी वरी वापसि उते छॾे वियासीं राति जो, पोइ राति। अहिड़ा हादसा थींदा हुआ। चोरी मां तव्हां सबक़ छा सिखियो? सबक़ इहा त आउं उन खां ज़ोर आहियां, जेके इहे हरामी चोर जेके वेठा आहिनि तिन खे सभई चोर त मुतबर जो हीअं हलंदा हुआ न। नवाब चोर ईअं आहे जो दहशत गर्द आहिनि, बंदूक खयो ठुस 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 करे वठनि, लहनि टको कोन, ठुस 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 ठुस। आउं हुनखे चवंदो हिनखे ठीकु करे सघंदो आहिनि छा?
या आउं चवां थो हे जेके अमेरिका विहारे वेठा चोर ठुस 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 करे वेठा पधर खाईंदा अॻिते सुभाणे हिननि जा हाल अहिड़ा थींदा यादि कंदा ऐं चवंदा हीअ ठुस ठुस वग़ैरह असीं नथा करे सघूं चोरी